साईं अस्सलाम वालेकुम। मां जी उस्ताद मोहम्मद याकूब भुट्टो हायर सेकेंडरी स्कूल रेती तालको उबाड़ो में HST B60 आहियां। मां अर्ज़ु इहो कंदो पियो आहियां त असांजी भुट्टा बिरादरी ऐं न्याज़ी बिरादरी जो जहिड़ो हलंदड़ आहे। जंहिं तैमां ते अॻे FIR कूड़ो केस न्याज़ी बिरादरी फिदा हुसैन न्याज़ी करायो हुयो, जेको हाई कोर्ट में हलंदड़ आहे। उहो कूड़ो केस जेको FIR जो टाइम आहे उहो मां ऑन ड्यूटी आहियां स्कूल में, उते उहो कोर्ट में उनजा मां सबूत बि ॾिना। ॿियो टियों ॾींहुं मां ते कूड़ो केस FIR हुननि कई आहे त डोगी पंप जो पाइप चोरी थी वियो आहे। उहो मां कल्ह ज़मानत कराए घोटकी कोर्ट में ज़मानत कराए आयो आहियां। हाणे मुंहिंजी आला अख़्तियारनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सेक्टर ब्रांच, एडिशनल सेशन कोर्ट उबाड़ो खे इहा अर्ज़ु आहे जेको मां ते कूड़ो केस कयो अथनि उनजी इंक्वायरी करे मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो। ॿी ॻाल्हि इहा आहे, जॾहिं मां हिकु उस्तादु आहियां, मां हिकु इज़त वारो माण्हू आहियां, हुन जो जहिड़ो हलंदड़ आहे असांजी बिरादरी सां, मुंहिंजो बिरादरी सां या मुंहिंजो सौटनि सां को वजह वास्तो न आहे। मां उन्हनि जे करे मुंहिंजो नालो ॾींदा आहिनि। ॿियो उन्हनि मौक़ुफ़ रखियो आहे त न्याज़ी बिरादरी वारनि मुंहिंजे सौटु मोहम्मद निवाज़ जो भाउ हुन क़तलु कयो आहे। मूंखे चवनि था त पंहिंजे सौट खे तूं चऊ ठाहे असां हिकु ॿीण ते क़तल जो एवज़ो ॾींदा आहियूं असां सां सुलह करे। हाणे मुंहिंजो सौटु आहे, मुंहिंजो चवणु न मञींदो, मां हुनखे छा चवंदुमि। हो वञी हुनखे पाण मुंहिंजो चवणु नथो मञे, हो पाण न्याज़ी वञी हुनखे राज़ी करण में मेड़ करे जीअं हुननि सां नाराज़ थिए। मां हिन में को उस्ताद माण्हू थी मां कहिड़ो क़सूरु कयो। इन करे मां आला अख़्तियारनि अदलिया पुलिस ख़ासि करे SHO रेती साहिब खे इहो अर्ज़ु रिक्वेस्ट कंदो आहियां मां जेको हाणे ताज़ो केस कयो अथनि इन जी इंक्वायरी करे महिरबानी करे मूंखे छा न त इंक्वायरी करे मां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे। मां हिकु उस्ताद थी अपील करां थो मां सां इंसाफ़ कयो वञे। कूड़ा केसनि में ॿियनि जे करे या बिरादरी या मुंहिंजे पंहिंजनि जे करे मूंखे न फसायो वञे। मां हिते मीडिया ज़रिए इहो चवणु चाहियां थो, मुंहिंजो को वजह वास्तो पंहिंजनि सां या सौटनि सां न आहे। मूंखे इहो ऑन रिकॉर्ड मुंहिंजी ॻाल्हि रखी वञे। मां वकील सां मशवरो करे मां हाई कोर्ट सखर में बि वञी रहियो आहियां पटिशन दायर करण जे लाइ। मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे।